अस्सलाम वालेकुम। शाह साहब समाजी कारकुन अबू आमिर खान लाखो 21 दिसंबर ते तव्हां आया हो, तव्हांजी वॾी महिरबानी बिलाल साहब जे चवण ते आयो। असां तमामु तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। असांजो मसइलो मेन इहो आहे त जेतिरो ज़रदारी साहब नवाब शाह में पैसो ॾिनो आहे ओतिरो ख़र्च न आहे थियो। जेतिरियूं ज़रदारी साहब नवाब शाह में सहूलियतूं ॾिनियूं आहिनि ओतिरियूं आहिनि कोन। जंहिं वटि आलू वठण जा पैसा न हुआ अॼु उहे माण्हू अरबपति लॻा पिया आहिनि। हुननि वटि कहिड़ी जादू जी छड़ी आहे मां हिननि खां पुछणु चाहियां थो। ऐं जॾहिं मां तकरीर कई उन खां पोइ मुंहिंजे इलाइक़े जा टीचर बदिली कया विया ऐं टीचरनि जूं पघारूं बंदि कयूं वयूं ऐं FIA में मुंहिंजी कंप्लेन कई वई। मां उन्हनि बुज़दिलनि खे ॿुधाइणु चाहियां थो त मां को बुलेट प्रूफ जैकेट पाए कोन घुमंदो आहियां, को बम प्रूफ गाॾी में कोन घुमंदो। इंशाअल्लाह ताला तव्हांजे ख़िलाफ़ हक़ जो आवाज़ बुलंद कंदुमि। मूंखे नौकरी न खपे। 2018 जी इलेक्शन में पीपल्स पार्टी जो एजेंट आहियां। बेनज़ीर नाले सां इदारो ठाहियो आहे। उन खां पोइ बि कंहिं बि असां सां ताउन न कयो आहे, कंहिं बि असांजा मसइला न ॿुधाया आहिनि। उन खां पोइ ही निंड जूं गोरियूं खाई सुता पिया आहिनि। मां हिननि खे ॿुधाईंदुमि बग़दाद इलेक्शन में इंशाअल्लाह ताला 43 नवाब शाह जा वार्ड आहिनि। उन्हनि वार्डनि में असां पंहिंजा कैंडिडेट बीहारींदासीं ऐं बाग़ी थी मुक़ाबिलो कंदासीं। असांजो ज़रदारी साहब सां को बि शिकायत न आहे। असांजो लीडर आहे मोहतरमा फरियाद ठाकुर साहब बि को बि शिकायत न आहे। असांजी कंहिंसां बि शिकायत न आहे। असांजी शिकायत आहे त हितां जी क़यादत सां शिकायत आहे। जेके निंड जूं गोरियूं खाई वेठा आहिनि, जेके पंहिंजा नवाज़ी करे वेठा आहिनि। पहिरियां बि खुली कचहरी मां शाह साहब को बि फ़ाइदो न थियो असांखे। न असांजा मसइला हल कया विया, न असांजा मसइला ॿुधाया विया। उन खां पोइ ही जेकी मां तकरीर कयां पियो शायदि हिन खां पोइ कूड़ियूं FIR कनि। मां SSP तनवीर सुनियो साहब खे अपील कयां थो त इंक्वायरी करे। को क्रिमिनल न आहियां। मां त सुभाणे 5 FIR करी पर मूंखे 10 बि FIR तुंहिंजूं क़बूल आहिनि छो त मां हक़ जे लाइ आवाज़ ठाहियो आहे। हक़ जे लाइ आवाज़ ठाहींदुमि इंशाअल्लाह ताला। ऐं महिरबानी करे असांजो अज़ालो कयो वञे। असांखे नौकरी न खपे। नवाब शाह जा मसइला हल कया वञनि। 10 साल खां असां गंदे पाणी पीअण ते मजबूर आहियूं। स्कूलनि में सहूलियतूं न आहिनि। उन खां अलावा इंक्वायरी कराई वञे। 2008 खां वठी 2019 ताईं नवाब शाह में नौकरियूं कंहिं खपायूं। 2008 खां वठी 2019 ताईं इंक्वायरी कराई वञे त गवर्नमेंट टेंडर कंहिं खपाया। 2008 खां वठी 2019 ताईं गवर्नमेंट फंडनि जी ऑडिट कराई वञे। ऑडिट कराई वञे। असां बि तव्हांखे मञूं त तव्हां खुली कचहरी में माण्हुनि जा मसइला हल करण आया आहियो। तव्हां ऐलान कयो मां ऑडिट करायां थो। तव्हां ऐलान कयो। महिरबानी तव्हांजी।